विद्यार्थियों बीए मां डॉक्टर मीना आसवानी बीए पार्ट थर्ड जे मां तव्हांखे सिलेबस जी ॼाण ॾेई चुकी आहियां त फस्ट ऐं सेकेंड हिन में ॿ पेपर रखियल आहिनि। फस्ट पेपर में गद्य पद्य ऐं रैपिड रीडर ऐं ॿियो पेपर जेको आहे उहो तव्हांजो हुन में जेके आहिनि 6 जेके आहिनि उन में प्रोज़ राइटर्स ईंदा ऐं उन में एसे ईंदो ऐं 20 मार्कुनि जो हिकु विस्तृतीकरण ऐं हिकु संक्षिप्तीकरण ईंदो आहे सेकेंड पेपर में। त फस्ट पेपर में जेके तव्हांजा आहिनि उहे 4 किताब रखियल आहिनि। पहिरियों आहे शाह साहिब जो जेको आहे उहो लतीफ़ी लात, ॿियो सचल सरमस्त जा चूंड सिलोक ऐं ॿियो आहे जेको सिंधु नदी मोतीलाल चोतवाणीअ जो ऐं हिकु रैपिड रीडर पाछा। त अॼु पाण शाह साहिब जी हयातीअ जा के वाक़िया जेके लतीफ़ी लात जेको तव्हांजो किताबु रखियलु आहे उन में पहिरियों टॉपिक आहे शाह साहिब जी हयातीअ जा के वाक़िया। त शाह साहिब जे बारे में जेके तव्हां आहियो न सेकेंड ईयर में बि पढ़ी चुकी आहियो, शाह सचल सामी बेवस इहे जेके पढ़ी आयूं आहियो त उहे अगरि तव्हां वटि नोट्स अवेलेबल हुजनि त उन मां तव्हां पढ़िजो। त अॼु पाण हिन में शाह साहिब जी जेके कुझु नंढा नंढा अॻियां इंट्रोडक्शन आहे ऐं पोइ हिन में जेका आहे उहा कविताऊं ॾिनल आहिनि। त अॼु शाह साहिब जो जेको हुन ते जनरल क्वेश्चन ठहंदो उहो शाह साहिब जी शख़्सियत, शाह साहिब जा जेके हयातीअ जा के वाक़िया, शाह साहिब हुब अल वतनी। त अॼु पाण कयूं था शाह साहिब जी हयातीअ जा के वाक़िया, माना संदसि ज़िंदगीअ में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि जिन जे बारे में असां अॼु ॼाण हासिलु कयां थियूं। त ॿुधाए थो त शाह साहिब जी हयाती जेका आहे शाह भाङे पहिरें में ॾिनल आहे। हयातीअ जे बारे में जेके तव्हां सेकेंड ईयर में बि पढ़ी आयो आहे त शाह साहिब जो जनमु जेको आहे 1699 ईस्वीअ में हाला हवेलीअ जे हाला तहलके हैदराबाद ज़िले जे हाला हवेलीअ जे हाला तहलके में थियो। शाह हबीब शाह जे घर में थियो ऐं हीअ जेको आहे मतिलबु सिंध में हाणे वधीक हक़ीक़तूं गॾु करण जी कोशिशि करण में अचे थी। शाह साहिब जेको आहे के ज़िंदगीअ में अहिड़ियूं हासिलातूं कयूं आहिनि जिन जे बारे में हिन ॿुधायो आहे। त हिन सिलसिले में जेके तस्दीकूं माना जेके हिन वास्तविकताऊं भरियूं हक़ीक़तूं ॾिठियूं आहिनि उन ते बुज़ुर्गनि या किन हथ लिखियल झूननि कागज़नि मां हथ आयूं आहिनि। तिन मां के हिन रीति आहिनि उहे ॿुधाइनि था त इहा त हिकु हक़ीक़त आहे त राग जेको आहे उहो शाह साहिब जे जीअ जो जियापो हो। राग माना राग जे बिना शाह साहिब जो ॾींहुं पूरो कोन थींदो हो जंहिं ॾींहुं हू राग न चवंदो हो। ऐं ॾिहाड़ी सिज लथे बैदि साज़नि सां राग कराइण संदसि अणगस दस्तूर हो। मतिलबु तमामु घणा जेके उहे साज़ इकठा करे गॾु करे उन मां आवाज़ु कढंदो हो ऐं राग ॻाईंदो हो। हिकु दफ़े ॿुधाए थो त भिटाई साहिबु खुड़नि जे शहर खैरपुर रियासत तरफ़ आहे, खुड़नि जो शहर जे ॿाहिरां वञी लथो ऐं दस्तूर मूजिबि वक़्त ते राग शुरू कयई। खुड़नि जा मखदूम शरह जा पाबंद हुआ ऐं इस्लामी शरह में राग जी जेका आहे उहा मना आहे। उन वक़्तु मखदूम मियां मोहम्मद उन शहर जो अबो ऐं आलिम हो। जंहिंखे जॾहिं ख़बर पई त भिट जो हिकु दरवेश साज़नि सरूदनि ते राग कराए रहियो आहे तॾहिं खेसि इहा ॻाल्हि न आवड़ी माना बन ते न लॻी। माण्हू मोकिलियईं त वठी अचेसि। भिटाई साहिबु उन वक़्तु राग में महूओ जो अध में छॾे वञण खेसि गवारा न लॻो। राग दस्तूर मूजिबि चालू रहियो ऐं राति जो देरि सां बंदि थियो। अवेर थी माना देरि थी वञण करे शाह मखदूम वटि न वियो मगर हिकु मुरीद हथां ही बैत चयई त अॼु न आयुसि आऊं सुबुह ईंदुसि सुपरी तुंहिंजो तोते नाव जो खणे बार खुड़नि जा। खुड़नि जे शहर मां थी करे शाह साहिबु वरी दराज़नि में वियो जिते सैर कंदे रस्ते ते हिन खे सचल सरमस्त साम्हूं आयो। उन वक़्तु सचल नंढो नीगर हो माना नंढो ॿार हो, छोकर हो। संदसि मुंहं मां अहिड़ो नूर थिए बखियो जो शाह साहिब खेसि ॾिसंदे ई चयो त असां जेको कुनो चाढ़ियो आहे, कुनो याने देगिड़ो, तंहिंजो डक ही नीगर लाहींदो। याने मतिलबु इहो होसि त असीं जेके मैरफत जा इसरार गॾु करे रहिया आहियूं
ऐं जंहिंजा फ़क़ति इशारा ॾियूं था से खुलियो खुलायो सचल ज़ाहिर करे विझंदो। पोइ खेसि दुआ कयईं त शाह साहिब जी अॻकथी सची निकिती। शाह साहिब पंहिंजे शहर मैरफत जा नुक़्ता मुबहम नमूने ज़ाहिर कया। जीअं त ॿुधाए थो त साहिर सां सुहिणी साहिर पिणु सोई आहे निजोई गुज गुजांदड़ ॻाल्हिड़ी। पर इनखे फेरे करे सचल इहो ॿुधायो त आहियां मां पाण अल्लाह जेॾियूं अवी छाथियूं बायो। नूरी नारी ॿेली आहियां मां रब जबार जेॾियूं अवी छाथियूं बायो। माना शाह साहिब चयो साहिर सां सुहिणी साहिर पिणु सुही आहे, मतिलबु सभु कुझु मां ई आहियां। पर सचल सरमस चयो त मां ख़ुदि परमात्मा आहियां, ख़ुदा आहियां। हिक भेरे शाह साहिब शाह बंदर डिवीज़न में लाॾियुनि खां अटकल 10 मैल परे डेरे नाले ॻोठ में वियो। उहा बस्ती हाणे फिटी पई आहे, मगर उन जा निशान अञा ताईं मौजूदु आहिनि। उहो डेरो शाह साहिब जे ॾींहंनि में केहर क़ौम जे ताक़त जो मर्कज़ हो। उते जा केर हाकिम निहायत सरकश हुआ, एतिरे क़दुरु जो ग़रीब जतन जूं ॾाचूं माना उन्हनि जूं जेके स्त्रियूं हुयूं जेकॾहिं संदन तरफ़ दाह कंदियूं हुयूं त उन्हनि जे पुछनि खे बाहि जा मूचा ॿधाराए छॾींदा हुआ त बल रड़ियूं करे सड़ी मरनि। हिक भेरे भिटाई साहिब उन्हनि जतन फ़क़ीरनि जूं झूपड़ियुनि में टिकियल हुयूं के ॾाचियूं रड़ंदियूं वाथाण ते आयूं। पुछां त उन जतन भिटाई साहिब खे केरनि जे ज़ुल्मनि जा कारनामा ॿुधाए चयो त साईं ही गुगदाम ॾाचूं हाण तव्हांखे दाह थियूं ॾियनि। इहो ॿुधी शाह साहिब जी निहायत कहकाव माना उन्हनि ते दया आने करे बे अख़्तियार नमूने चई ॾिनो त खोए हू महल खोए मड़ियूं जीअं पखा पन अस्त जो उठियनि जो सो रहियो अथम मन जीअं से जत रहनि ॿीबर थाणे पासे थे। मतिलबु इहा आहे त ज़ालमनि जा महल माड़ियूं खूह पवनि, अव्हां जूं झूपड़ियूं झड़ियूं रहनि। ॾाचियुनि जो खीर मूंखे पसंदि आहे, शल ही जत जीअंदा रहनि ऐं ॿियनि तरफ़ सुञ थिए। त शाह साहिब उन्हनि ते इहो कहकाव आणे करे चयो। पोइ उन्हनि ग़रीब जतन खे चयईं त अबा जिते आहिनि कहरनि जा देॻ उते थींदा उठियनि जा पेरा। चवनि था त उन बैदि सिगो ई कहरनि जी अची फिटी ऐं संदन देरो तबाह थी वियो। त इहे जेके शाह साहिब वाक़िया ॿुधाया आहिनि उन्हनि लाइ चयो आहे त मतिलबु शाह साहिब जेको आहे हुनखे नंढे हूंदे ई जेको हुनखे वैराग वरती लॻी वई हुई ऐं हू जंग बन भटकंदो रहियो हो ऐं ही जिते जिते हिन अहिड़ा किसा ॾिठा आहिनि उते उते उन जे वात मां इहो कलाम निकितो आहे ऐं उन्हनि जे लाइ कहकाव थियो आहे। ऐं उहो बणिजी करे असांजे लाइ अॼु हिकु शाह जो रसालो बणिजी पियो आहे। और शाह जे रसाले जा कुझु पार्ट जेके आहिनि इन तव्हांजे लतीफ़िलात किताब में पिणु ॾिनल आहिनि। उन्हनि मां हीअ 2 वाक़िया तव्हांखे अॼु ॿुधाया। अञा बि इन जा ॿिए वाक़िया आहिनि जेके पाण भाग ॿिए में सुभाणे कंदासीं। अॼु बसि इहे 2 भाङा, हिकु त इहो खुरड़नि वारो ॿुधायोमांव ऐं ॿियो ही जेको हो ॾाचियुनि वारो ऐं इन खां पोइ जेको थींदो उहो पाण नेक्स्ट सूफ़ी मत जे नशे जी मन हुई। पर उन बैदि बि जेके आहिनि के फ़क़ीर राग ॻाईंदा हुआ त इहो जेको किसो आहे इहो पाण नेक्स्ट अॻे पीरियड में कंदासीं। अॼु बसि एतिरो ई।